पाक नेवी तरफां उत्तर अरबी समुंड में मक़ामी तौर ते तैयार कयल एंटी शिप बैलिस्टिक मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR मूजिब पाक नेवी जे जहाज़ मां फायर कयल तेज़ रफ़्तार मिसाइल दुरुस्तगी सां डिघे फ़ासिले ते निशानो बणायो। नेवी चीफ एडमिरल नवीद अशरफ ऐं ॿियनि साइंसदाननि ऐं इंजीनियरनि मिसाइल फायरिंग जो मुशाहिदो कयो। ISPR मूजिब मिसाइल में जदीद तरीन गाइडेंस सिस्टम ऐं ॿियूं ख़ासियतूं आहिनि। मिसाइल दुश्मनी दिफ़ाई निज़ाम खां बचण ऐं टारगेट खे दुरुस्तगी सां निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। मिसाइल जो कामयाब तजुर्बो पाकिस्तान नेवी जी टेक्निकल बरतरी ऐं ऑपरेशनल महारत जो अक्स आहे। सदर वज़ीर आज़म चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस ऐं सर्विस चीफ पारां तजुर्बे जी कामयाबी में हिसो वठंदड़ ऐं साइंसदाननि खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। हीअ अहम ऐं वॾी ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं त पाक नेवी तरफां उत्तर अरबी समुंड में मक़ामी तौर ते तैयार कयल एंटी शिप बैलिस्टिक मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR मूजिब पाक नेवी जे जहाज़ मां फायर कयल तेज़ रफ़्तार मिसाइल दुरुस्तगी सां डिघे फ़ासिले ते निशानो बणायो। नेवी चीफ एडमिरल नवीद अशरफ ऐं ॿियनि साइंसदाननि ऐं इंजीनियरनि मिसाइल फायरिंग जो मुशाहिदो कयो। ISPR मूजिब मिसाइल में जदीद तरीन गाइडेंस सिस्टम ऐं ॿियूं ख़ासियतूं आहिनि। मिसाइल दुश्मन जी दिफ़ाई निज़ाम खां बचण ऐं टारगेट खे दुरुस्तगी सां निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। मिसाइल जो कामयाब तजुर्बो पाकिस्तान नेवी जी टेक्निकल बरतरी ऐं ऑपरेशनल महारत जो अक्स आहे। सदर वज़ीर आज़म चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस ऐं सर्विस चीफ पारां तजुर्बे जी कामयाबी में हिसो वठंदड़ ऐं साइंसदाननि खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि।